नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डेरकी में खबर ॾींदा हलूं त डेरकी में पाकिस्तान जी 73वीं जश्न आज़ादी के मौके ते पाकिस्तान से मोहब्बत जो इज़हार करण जे लाइ NPCIH मोटरवे पुलिस समाजी वर्करन समेत शहरिन पाकिस्तान जो 1000 फुट डिघो क़ौमी झंडो रैली की सूरत में कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ रस्तन तां गुज़रियो। रैली में NPCIH चेयरमैन अली शाह राशिदी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त आज़ादी एक वॾी नेमत है। पाकिस्तान के हासिल करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं कुर्बानियूं ॾेई ही प्यारो वतन हासिल कयो है। समूरी कौम पाकिस्तान की पाक फौज से गड है। जश्न आज़ादी के मौके ते असीं कश्मीरन सां बि गड आहियूं। इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे कोन्हे जो असीं पाकिस्तान आर्मी से मिली करे कश्मीर में पाकिस्तान जो झंडो लहराईंदासीं। कश्मीर पाकिस्तान जो है ऐं पाकिस्तान जो ही रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।